नाज़रीन, नौशेरे फिरोज़ वेझो ॻोठ हाजी मोहम्मद साले तागड़ जे हारिन बास ज़मींदार ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। रिपोर्टर असद सोलंकी मूजिब नौशेरे फिरोज़ वेझो ॻोठ हाजी मोहम्मद साले तागड़ जे हारिन हाकिम अली बाट, अहमद अली बाट, सुहेल अहमद बाट, इकरार बाट, वकार अली बाट ऐं इम्तियाज़ बाट बासर ज़मींदार ख़िलाफ़ एहतजाजी मुज़ाहिरो कयो। हारिन जो चवणु हो त ज़मींदार हथियारबंदनि वठी असांजा घर ढाइण जूं धमकियूं ॾेई रहियो आहे। असांजे केलनि जो फसल तबाह करे छॾियो अथसि। हुननि चयो त असांजे घरनि जे मथां चढ़ाई करे केलनि जे फसल खे कटियो अथसि। केले जे वणनि खे कटे ऐं साई सावक साड़े छॾी। फसल सुठो थियण करे लालच में अची असां सां ज़ुल्म करे रहिया आहिनि। असीं ग़रीब मिसकीन आहियूं। असांजे पंहिंजो हक़ ॾियण असां नौशेरे फिरोज़ जी अदालत में तहफ़ुज़ जी अपील कई आहे। हुननि IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद ऐं SSP नौशेरे फिरोज़ खां घुर कई आहे त इन मामले जो नोटिस वठी इंसाफ़ करे तहफ़ुज़ फराहम कयो वञे। सोमरो वॉलपेपर्स एंड PVC पैनल शॉप 3D वॉलपेपर्स की वसी रेंज जो आपके घर को बनाए आपके ख्वाबों की तरह खूबसूरत। बेहतरीन क्वालिटी के वॉलपेपर्स और सीलिंग्स बेनज़ीर कलर्स और डिजाइन्स में दस्तयाब हैं। हैदराबाद, लतीफाबाद, कासमाबाद, जामशोरो, मीरपुर खास के साथ सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। हर किस्म के 3D वॉलपेपर्स और सीलिंग्स लगवाने के लिए अभी राब्ता करें। कॉन्टैक्ट रांजन अली सोमरो। व्हाट्सएप 0333370786, 03333702 516। तालिब हुसैन 031713109660।